नाज़रीन, मीरपुर ख़ास ऐं भरपासे में कणक जो बम्पर फसल लही वियो आहे, जॾहिं त सरकारी सतह ते अञा ताईं ख़रीदारी शुरू नाहे कई वई। नई वरी फूड इंस्पेक्टर वग़ैरह मुक़रर थी सघिया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे तालिब हुसैन शर जी हीअ रिपोर्ट। मीरपुर ख़ास ज़िले में आमतौर ते त कणक तक़रीबन लही चुकी है, लेकिन फूड खाते के इख्तियारियुनि हिन वक़्त ताईं ख़रीदारी जेके सरकारी सेंटर मुक़रर थियल आहिनि न उन्हनि खे खोलियो आहे, त न वरी उन्हनि ते पंहिंजो अमलो फूड इंस्पेक्टर मुक़रर कया विया आहिनि। उन हवाले सां वरितल मालूमात मूजिब मीरपुर ख़ास ज़िले में 1,66,000 एकड़नि ते कणक जी फसल पोखियल हो, जेको हिन वक़्त लही चुको आहे ऐं मार्केट में मक़ामी वापारी सस्ते अघ ते ख़रीद करे रहिया आहिनि, जॾहिं त आबादगार मजबूर आहिनि त जीअं सरकारी सेंटर न खुलिया आहिनि उन जे करे हू कणक वापारियुनि खे ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ज़िले मीरपुर ख़ास में 23 सेंटर मुक़रर थियल आहिनि ऐं उन्हनि जो टारगेट 6,40,000 ॿुधायो पियो वञे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त सिंध हुकूमत या फूड खाते जे अला इख्तियारियुनि पारां अञा ताईं कणक जी ख़रीदारी न कई वई आहे, न ई उन हवाले सां कंहिं क़िस्म जी ज़िलाबंदी कई वई आहे। कणक जेका मक़ामी वापारी ख़रीद करे रहिया आहिनि उहा सिधी सही ॿाहिरि वञी रही आहे ऐं ईंदड़ वक़्त में कणक जो बहिरान पैदा थी सघे थो। तालिब शहर, मेहरान टीवी, मीरपुर ख़ास।